ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॾियूं। सखर में पुरमज़ामती क़तल थियल नौजवान जो केस दाख़िल कयो वियो आहे। असलम चौहान जो क़तल केस 7 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो। 4 ॾींहं अॻु ॻोठ चौहान में पुरित असलम चौहान खे क़तल कयो वियो हो। सखर मां ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया, जिते पुरमज़ामती क़तल थियल नौजवान जो केस दाख़िल कयो वियो आहे। आगाह कयूं पिया, असलम चौहान जो क़तल केस 7 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो। 4 ॾींहं अॻु अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ॻोठ चौहान में पुरित असलम चौहान खे क़तल कयो वियो हो। इन जो क़तल केस जो केस दाख़िल कयो वियो आहे। सखर में पुरमज़ामती क़तल थियल नौजवान जो केस दाख़िल कयो वियो। अव्हांखे ॿुधायूं पिया त केस 7 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। सखर में पुरमज़ामती क़तल थियल नौजवान जो केस दाख़िल कयो वियो आहे। असलम चौहान जो क़तल केस 7 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। 4 ॾींहं ॻोठ चौहान में पुरित असलम